अरे भटी तो कुछ सब ठीक ठाक आया ना सब कुछ ठीक है अल्हम्दुलिल्लाह भटी तो खुश चाक भला आया ना सब खैर कुछ अल्हम्दुलिल्लाह अल्लाह मेरे यार को पने कम का सुबह 83 वरी जोड़ो का है हरियाणी बनी है थे सो आज हो जो पानी है जो आ रहा नहीं अच्छा पर ना यो वरी जो पानी है ते पौधा नहीं तो ढींग कर ता को पीड़ी पे मत लायक है और सया पुट अच्छा ये जो रावा त गढ़ा सदाई पछरू बन बेटा सदाई नहीं पछरू नहीं हां सो अल्लाह मा के ईमान सो मेरे ये साम बाहु बदी बा अच्छा सा छिंडाले दे सो कुछ को है आशर में कुछ पर ये ले करे आज सोरा सो मेरे खायो सी ने आणि सुबाण आए रईस वलन खाना वटे उनन जो फैसलो रखल है अच्छा हाओ सो आयो वदे तो कासिम हां सी मुके चाहियो चिंता च जाओ असे हलवो संगत जो करे इसरार है त इन गाल का पोते थोड़े हटना दी जरूर ये ना हाणे कोई बात वरी सुबरो पहिरा हमारी वो हसन बटी अब कया खैरात कई आए तो दस बाणे फंड रखवांदा नहीं यार कोल दो पुरानी बदन नहीं साईं असलम चाहदो माने ता जो हवालियो थियो साईं ना दाले हसन ई असलम चाहदो जेका वच्छ हुई दई जेका ट्रियाण हुयसे सो उन्हें ट्रियाण के को कल चरी कोई ना जांबो तो पेट में सूर सो को मुई पे पतकी पेपर को मिड़ई यो सीर दई के हिलाल ना सो हिलाल के वरी हसन चवाण के खैरात या सो मेरे खैर खुदा बुधन हो विचंगी आओ नहीं गरीब गुरबो मेरे चंगो मटो गड तो दिंदो हो भलो नहीं भलो सो ओने दे करे जी गऊ बलाल वो आज नहीं वरी माला कहूं पर हाने वो तो मजबूरी में मेरे लाल बुधन तो ये खबरों तानु खैर जो ता आया हो मिल्या हूं बिमले सब खैरा बुधन हो क्यों नहीं कुछ आयो तो लाज और बतारा अपन सब खैर नहीं खुश दाल आयो जी नहीं आसान रखिंदे नहीं आसान रखिंदे जी क्या बात है भाई बस ये असा में ता जो ना तो मिलियो सुबह वाटी पे इंतजार कयो दी संगत अचे हां सो बस यो शाम जे पर ना पो वठी ते वेठायूं ता जे इंतजार में जी आयो अखिंदे मिलियासी हाल वाल थया बिमड़े खाए आखा पे खाए बेला सब खैर खुश खैर अल्लाह जो होटल सब खैर अमन रे कान संतो भले आयो जी आयो ये सानो अखिन त दियो बुधो ना नहीं सो हाने अदा हसन हमरा जा हवाला बुधई बिल्कुल बुधई सो हाने यो बात छोकरा के कुछ तुम बता मान कर रहा है अना हाँ छोरा अन बात गा जी साईं जी तो बस पो अल्लाह हिदायत दे न हां बाकी असा पंजे पर मां कोशिश त कयूं पिया बस माने फैसलो रखयो तो अल्लाह चंगी कंदो बस अबा फैसला त रखो दा पर यो आजो साईं फैसलन का पहिरियां अहिड़ो कमु छो था कनि जो फैसला करणा पवनि असां हथुनि ॾाढियूं गेलियूं ॿुधो न बा तोखे पाण ख़बर आहे अल्लाह ॿारनि जो टेम लॻो पियो आहे कंहिं वटां टेम जो रोज़ रही बा फैसलनि में पियो ईंदो हाओ बा यो साईं आवाज़ न इहा ॿी ॻाल्हि ॿुधई हे पाण पर वारो छोरो ॾिठो अथई जीअं ॿियो टियों ॾींहुं साईं अॼु असां वटि हिते असां शिकारपुर खां साईं खे सुगड़ खे घुरायो आहे साईं भलो सुगड़ा ॾिसूं था असांखे छा थो ॿुधाए सही हाणे दया जलाए दे हाओ ॻाल्हि ठाहियूं त सही कयो ने इन के बंद कयो त ॿुधायो किथे हाणे इन जो सब साईं आ ॾिनल चलो अॼुकल्ह इहो टीवीनि ते था अचनि ॿुधो न बा
हा बाबा ये जेके टीवियूं थी पयूं ये भरता के खतरनाक इहो नहीं हिकिड़ो अर्ज़ आहे त शाइर भलोड़ शाइर नहीं कुछ थी गुज़रिया आहिनि ॿुधो पंहिंजे दौर जा तो असांजो भलोड़ शाइर हमल फ़क़ीर लिगारी हमल फ़क़ीर लिगारी तो उन जॾहिं शाइरीअ जी शुरूआत कई साईं इहो शहज़ाद छा नालो अथव साईं मेमुण साहिब साईं शहर मां आयो आहे हो सो इहो आहे त उन हमल फ़क़ीर लिगारीअ जॾहिं शाइरी शुरू कई पहिरियों जेको उन शेर चयो उहो चई त पिरीअ जे पार जी कुती आई कारी कुती आई कारी असीं सभु लिगारी कुर्बान उन कुतीअ तां वाह साईं वाह इहो तो साईं मोहब्बत जो अंदाज़ ऐं इश्क जो अंदाज़ माना पंहिंजी ज़ात खे बिल्कुलु विसारे छॾियो ऐं कुर्बान वाह साईं सो साईं पोइ लिगारी बरोबर साईं अची कावड़िया अची साईं डंडा कयूं हे हो भाई त असांखे छा आहे तूं सॼी ज़ात खे कुर्बान थो करीं पोइ उन में साईं वरी हुन थोरो मट कई वरी उनखे चए थो पिरीअ जे पार जी कुती कयो कऊं अबो ऐं आऊं कुर्बान उन कुतीअ तां हमल फ़क़ीर वीचारो हाणे हमल उन पीउ कावड़जी पियो चईंदा मां चङो माण्हू राज बिरादरी में उतरण वेहण ताईं सो तूं कीअं थो चई करें शाइरी पीउ बि हिनखे मारियो हाणे उन में बि वरी थोरी कई मट हाणे आख़िर में छा थो चए चई पिरीअ जो पार जो कुतो आयो कारो पिरीअ जे पार जो कुतो आयो कारो हमल हिकु वीचारो कुर्बान ने कुते तां वाह साईं वाह साईं इश्क मोहब्बत जे हिकिड़ो लतीफ़ साईं जो शाइर अचे यादि अलाए कहिड़ो चओ त ॿुधायूं तव्हांखे वाह साईं वाह साईं लतीफ़ सरकार थो चए त खामा पचा पजरा लुछा ऐं लोचा तन में तौंस प्रिय जी पिया न ढापा जे समुंड मों कया तब सुरकिया ही न थे वाह 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 लतीफ़ से वडी गा वडी अंदर जी गहराई एडी हुई हां लगे तो शहर के सही समझो कोने हाओ वरी लतीफ़ से चवे तो त खामा पजा पचरा हाओ लुछा ए लोचा तन में तौंस प्रिय जी पिया न ढापा जे समुंड मों कया तब सुरकिया ही न थे वाह वाह वडी गाल समुंड जे पी वञा तने मुझे मोहब्बत में मुझे हिकड़ो ढुक इहो तो सही लतीफ़ साईं लतीफ़ वडी गाल असां ॾाढो मर्याद में गाल कंदो हो त लतीफ़ ने वडी गाल ओ मी चंदो वडी गाल की अब आ भटी तू बला दे का खबर वो हाल है वाले यो गोठा दे वाला यो आ रहे तो रात जोड़ो दांतन जो निकली हुआ नहीं ये खबर बला को किते को पैर को तो लगो को ना लगो बस बार कयूं हो पैर जेसताईं कच्चे ताईं पैर वियो या जियो रोड पको हो उतां को खबर ही न पवे अब ये पक्का रोड ठया न तडे भी मुसीबत हो जे करे न था ठंद तडे भी मुसीबत अदा न हुआ त चंगो भानु जा घट में घट कहे पैर को तरी खबर त पौंदी हो है ना बा ए जने खां रोड ठया त चोरियूं ए चकारियूं बाए वधी वञूं हो सो हे चंद्रा जेके रोड आहिनि बा यो सहूलतूं त आहिनि पर सहूलतुनि सां गॾु नुक़सान बि आहिनि नुक़सान वॾा हो और पेरी करे छा वेचारो केड़ो हो पेरी भला आदम हो को ॿियो हा यो आदम ही हो न हो इहो ई आहे पंहिंजे घर में इहो हिकिड़ो ई वेचारो आहे छा बदल राज भाग ना मोर जो बीठो आहे वॾो थी वे नज़र कुछ जागी त हां इहा ॻाल्हि मूं बि नोट कई उम्र बि आहे ॻाल्हि उम्र ते बि ॾिसो न भला सिर्फ़ चङनि जी साईं ज़रूरत आहे हा साईं बिल्कुलु कादर खे घुराए साईं अर्ज़ा हा साईं त गुज़ार ते साईं हिकिड़ी तव्हां सभु ॿार वेठा आहियो चतो त 8 काठियूं नाई लोड़ी जेको न बने या कई छोड़ी हाणे ॿुधायो
अठ काठियूं वरी ॿुधाइजे। 8 काठियूं, हो 8 काठियूं, नाई लोड़ी, नाई लोड़ी। हाँ नाई लोड़ी, जेको न बने उन याद कई ठोड़ी। थोड़ी हो भला पोइ इहो खट नहीं जरे गट साईं जरे गड़े ए बुद्धले या अकुल दी दौड़ किती है, ॿुधल कान्हे। बुद्धल का नहीं अकुल दी दौड़ किती है। कुल दी दौड़। हवा पढ़ा लिखा माण्हू ने वकील है वकील अरे तुखा खबर कोने विलायत खां पढ़ी आयो अथई। पंजो अब ई विलायत दी खबर तो सुनाओ कानू ए कीए असां खबर आ माण्हू केड़े ने ज़ाइफां केड़े ने असां खबर त दियो बा विलायत दी। माण्हू ॿार ज़ालूं छा ॾिसंदे को ख़बर ई नथी पवे ज़नाननि ॿुध भला कुछ को इश्क मोहब्बत बाहे या कोने। बस इश्क मोहब्बत चिमड़ी नालो आहे। हो बाक़ी टेम से आनो ना है। अरे अबा हेॾे ॿुध त सही मुंहिंजी ॻाल्हि जेके माण्हू मां ॻाल्हियूं ॿुधियूं न विलायत में जेको हिते पाण वटि इश्क मोहब्बत थो हले न हो इन जी जेका पछाड़ी आहे न उहो सभु विलायत में अथई। असांजा गुजारत मां कोन सम्झी असां घटि ज़हन वारा माण्हू हाणे तूं ईअं सम्झ इश्क ऐं मोहब्बत छो कबी आहे। अबा बड़ी छो कबी आहे मूंखे ॾस सवा मूंखे कहिड़ी ख़बर। साईं हाणे चंद सिटूं जान शोर जे लाइ न वाह वाह। है न त छो जो तव्हां सभु संगत सॼी जान शोर जी आहे त उन जे लाइ आहे त जीअं जोरे न वञ जाम शोरे न वञ हाव तां जूं हवाऊं वञनि ई न खणी। जीअं जोरे न वञ जाम शोरे न वञ हाव तां जूं हवाऊं वञनि ई न खणी के अख जूं अदाऊं वञनि ई न वणी। मूं ॿुधो आहे ते बहकंदड़ियूं थियूं रहनि, मूं ॿुधो आहे ते बहकंदड़ियूं थियूं रहनि, दिलि पुरींदड़ घणियूं दुड़ियूं थियूं रहनि। कंहिं इरम जे चपनि सां न चुमिजी वञी, कंहिं इरम जे चपनि सां न चुमिजी वञी, किथे मूं ॾे ईंदड़ रस्ता न भुलिजी वञी। जीअं जोरे न वञ जाम शोरे न वञ हाँ कोरे न वञ जाम शोरे न वञ। वाह 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 जबरदस्त। असां असां लंडन था जाम शोर नथा। ते वो भी जाम शोर वन को हाँ रे जाम शोरे रे जरूर आखिर में मिटी वाई आहे असां उते ई मिलणो आहे जगह जाम शोर मां जे हाँ। गुजरती वियो छो तव्हां ये इहो पहिरों शेर आहे जाम शोर मां जो गुजर सिंध यूनिवर्सिटी में जंहिंजो गुज़र थो थिए जाम शोर जो सोई पत्थर थो थिए। वाह यहाँ त सिंध यूनिवर्सिटी मां जंहिंजो गुज़र थियो वञे, सिंध यूनिवर्सिटी मां जंहिंजो गुज़र थियो वञे सो जो जाम शोरे जो पत्थर थियो वञे तोखे भेटियां त कंहिंसां भेटियां पहिरीं जे भेटियां ख़ुदा सां त कुफ़र। कुफर थियो वञे। भले हाणे सॼी संगत यूनिवर्सिटी मां आसमिन मां पढ़ी आई आहे। हाँ वरी हिकिड़ो आहे त मुनर रबड़ी जो हाणे नज़र था कयूं ही कैंपस जा ॾींहं आहे हॉस्टल जो रातियूं, ही कैंपस जा ॾींहं आहे हॉस्टल जो रातियूं हयात ये मर्गिज़ विसारे न सघबियूं। ही बेबाक जोबन जूं छुड़वाग घड़ियूं, ही बेबाक जोबन जूं छुड़वाग घड़ियूं हयात ये मर्गिज़ विसारे न सघबियूं। ठही रोज़ संभरी क्लासनि में पहुचण, क्लासनि खां फारिग थी कैंटीन ॾे डोड़ण ऐं मानीअ जे खाइण में बेली तकड़ जो झटपट में गिरेबियूं मथां ॿियूं गिरेबियूं दाल आलू फ्राई गिरेबियूं हयात जे मर्गिज़ विसारे न सघबियूं। ही कैंपस जा ॾींहं आहे हॉस्टल जी रातियूं। वाह वाह हलन हॉस्टल ते हॉस्टल जा, हलन हॉस्टल ते हॉस्टल जा छोकरा इलेक्ट्रिकल मैकेनिकल ऐं सिविल जा जो रोके न गाॾी उन ई खे दॿाइण ऐं सड़ियल गाॾियुनि जा हवाला ॿुधाइण। जंहिं ॿिली न मारी हो बि ॾे धमकियूं, जंहिं ॿिली न मारी हो बि ॾे धमकियूं हयात जे मर्गिज़ विसारे न सघबियूं। ही कैंपस जा ॾींहं आहे हॉस्टल जी रातियूं। ही एनुअल जे एग्ज़ाम जा पर्चा अचानक, ही एनुअल जे एग्ज़ाम जा पर्चा अचानक विया मस वरी आई सपली अचानक। क्लियर कराइण लाइ बि जेक घुर्जे लिखे जो चिठी सो बंदो नेक घुर्जे। बिना सिफारिश ते ॾिनियूं संदे सपलियूं हयात जे मर्गिज़ विसारे न सघबियूं। ही कैंपस जा ॾींहं आहे हॉस्टल जी रातियूं। ही हर रोज़ क्लासनि जा बाइकाट आहिनि, ही हर रोज़ क्लासनि जा बाइकाट आहिनि। सिंध धरतीअ जे तइलीम लाइ ख़ाफ़ आहिनि। कुझु सोचियो न जवानो मुनवर बदिलजी चुको आहे ज़मानो। पंहिंजूं कयल समूरियूं ख़तरनाक ग़लतियूं हयात जे मर्गिज़ विसारे न सघबियूं। ही कैंपस जा ॾींहं आहे हॉस्टल जूं रातियूं हयात जे मर्गिज़ विसारे न सघबियूं। ही बेबाक जोबन जूं छुड़वाग घड़ियूं हयात जे मर्गिज़ विसारे
साईं ईसाई वाह साईं वाह साईं जामशोरे